अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अखर पढ़ अलिफ जो ब्यावर कसब विसार, अखर पढ़ अलिफ जो ब्यावर कसब विसार, अंदर तू उजार पना पढ़ंदे केतरा। दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में ॾेही तोड़े परॾेही ॿुधंदड़नि खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। मां आहियां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। सोशल मीडिया जे जदीद सहूलत जो फ़ाइदो वठंदे अव्हां जे समाअतुनि ताईं रूहानी ग़िज़ा तौर ईमान जी सलामती लाइ ही हक़ीक़ी हिदायत जो पैगाम पहुचाइण जी कोशिश कई अथमि। बशरी तक़ाज़ा मूजिब लफ़्ज़ी या एराबी तौर का ग़लती थिए त माफ़ कंदा। असांजी सिंध धरतीअ जे हिन माए नास ऐं बेबाक आलिम सुल्तानुल मुफ़स्सिरीन हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस डाहिरी ताहिरी बख्शी क़ादरी नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया जे लिखियल सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर अहसनुल बयान फ़ी तफ़सीरुल क़ुरान जो जामे पैगाम अव्हां ताईं पहुचाइण जो इरादो रखां थो। इन दुआ सां त अल्लाह करीम मुंहिंजो ॿुधाइण ऐं अव्हां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। आमीन सुम्मा आमीन। दोस्तो, पाण अॼु सूरतुल बक़रह जी 217 आयत खां तिलावत तर्जुमो ऐं तफ़सीर ॿुधण जी सआदत हासिल कंदासीं। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। यसअलूनक अनिश्शहरिल हराम क़ितालिन फ़ीह क़ुल क़ितालुन फ़ीह कबीर वसद्दुन अन सबीलिल्लाहि व कुफ़्रुम बिही वल मस्जिदिल हराम व इख़राजु अहलिही मिन्हु अकबरु इंदल्लाहि वल फ़ितनतु अकबरु मिनल क़त्ल वला यज़ालून युक़ातिलूनकुम हत्ता यरुद्दूकुम अन दीनिकुम इन इस्तताऊ वमन यर्तदिद मिनकुम अन दीनिही फ़यमुत वहुव काफ़िरुन फ़उलाइका हबितत अअमालुहुम फ़िद्दुनिया वल आख़िरह व उलाइका अस्हाबुन नार हुम फ़ीहा ख़ालिदून। पुछनि था तोखां इज़्ज़त वारे महीने जो यानी उन में जंग करण जो फ़रमाए त उन में जंग करण ही वॾो गुनाह आहे ऐं रोकणु अल्लाह जी वाट खां ऐं उन ते ईमान न आणणु ऐं इज़्ज़त वारी मस्जिद खां रोकणु ऐं कढणु उन जे रहाकुन खे उन मां वॾो गुनाह आहे। अल्लाह वटि ऐं फ़ितनो क़त्ल खां बि तमामु वॾो गुनाह आहे।
ऐं हमेशह लड़ंदा रहंदा अव्हां सां तांजो फेराइनि अव्हां खे अव्हां जे दीन खां जेकॾहिं करे सघनि। ऐं जेको फिरंदो अव्हां मां पंहिंजे दीन खां पोइ मरे इन हाल में जो उहो काफ़िर आहे, पोइ चट थिया अमल उन्हनि जा दुनिया ऐं आख़िरत में, ऐं उहे जहन्नमी आहिनि, उहे उन में हमेशह रहंदड़ आहिनि। दोस्तों, क़ुरान पाक सूरतुल बक़रह जी 217 आयत खां तिलावत शुरू कई आहे। तर्जुमो अव्हां ॿुधी चुका आहियो। तफ़सीर इन आयत जो हीअ आहे त हिन आयत सगोरी में काफ़रनि जे ज़ुल्मनि जो जवाबु ॾिनो वियो आहे। उन्हनि उहे ताना हिकु वाक़े खां पोइ हया हुआ। वाक़ियो ही हो त सोणे नबी करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जन बदर जी जंग खां 2 महीना अॻु जमाद सानिया महीने जे आख़िरी तारीख़ुनि में पंहिंजे पुफाट हज़रत अब्दुल्लाह बिन जहश रदी अल्लाह तआला अन्हु खे असाबनि सगोरनि जे कुझु जमायत ॾेई हिकु ख़त बि लिखी ॾिनो ऐं फरमायाऊंसि त अल्लाह जे नाले सां सफ़र शुरू कर। 2 ॾींहंनि जे सफ़र करण खां पोइ उहो ख़त खोले ॾिसजांइ ऐं जेकी उन में लिखियलु आहे उन ते अमल कजांइ ऐं पंहिंजनि साथियुनि मां कंहिंखे बि मजबूर न कजां। अर्ज़ु कयईं त कहिड़े पासे वञां? पाण फरमायो त नजद वारे पासे ॾांहुं। इहो हुकुम ॿुधी हज़रत अब्दुल्लाह बिन जहश रदी अल्लाह तआला अन्हु सफ़र शुरू कयो। 2 ॾींहंनि खां पोइ मंज़िल करे उहो ख़त मुबारक खोले पढ़ियाईं त उन में लिखियलु हो त अल्लाह जे नाले सां शुरू थो कयां ऐं अल्लाह जे नाले जी बरकत सां सफ़र शुरू कर। जॾहिं नखला वादीअ में पहुची त उते कुरैशियुनि जे वापारी काफ़िले जो इंतज़ारु कर। उमेद त तूं असां वटि ख़ैर जी ख़बर खणी ईंदे। हज़रत अब्दुल्लाह रदी अल्लाह तआला अन्हु ख़त पढ़ी फरमायो त मां इताअत लाइ हाज़िर आहियां। उन खां पोइ पंहिंजनि साथियुनि खे फरमाईं त मूंखे हुकुम आहे तव्हांखे मजबूर न कयां। जंहिंखे शहादत जो शौक़ु हुजे उहो मूंसां गॾु हले। इहो चई अॻिते रवानो थियो। संदसि साथी बि सभु साणसि गॾिजी हलिया ऐं को बि वापसि न मोटियो। रस्ते में संदन कुरैशियुनि जे उन काफ़िले सां मुक़ाबिलो थियो। उन्हनि मां हिकु माण्हू मारिजी पियो ऐं 3 जियरा गिरफ़्तार थिया। इहो वाक़ियो जंहिं ॾींहुं पेश आयो मुस्लमाननि जे ख़्याल में उहा जमाद सानिया महीने जी 3 तारीख़ हुई, मगर हक़ीक़त में उहा रजब शरीफ़ जी 1 तारीख़ हुई। उन वाक़े सां मके पाक जे मुशरिकनि, मदीने मुनव्वरह जे यहूदियुनि ऐं मुनाफ़िक़नि खे सख़्तु प्रोपेगंडा करण जो मौक़ो मिलियो ऐं उन्हनि शोर कयो त ॾिसो मुस्लमाननि जा हाल। ॿियनि खे चवनि था त चङा कम कयो ऐं पाण इज़त वारे महीने रजब शरीफ़ में बि क़त्ल करण खां न मुड़िया। मुस्लमाननि जी बेख़बरीअ में कयल उन कम खे हिननि ग़लति इस्तेमालु कयो। अल्लाह ताला उन्हनि खे जवाब में फरमायो त रजब शरीफ़ वॾी इज़त ऐं एतिराम वारो महीनो आहे। उन में कंहिंखे क़त्ल करण बि मना आहे, मगर उहो कम असहाबनि सगोरनि रदी अल्लाह ताला अन्हुम अमदन उन्हीअ महीने जी ख़बर हूंदे न कयो आहे। पर ए काफ़िरो, अव्हां पंहिंजा कम त ॾिसो। अल्लाह ताला जे मिलाइण वारे रस्ते खां रोकियो था। अल्लाह ताला जी प्यारी मस्जिद हराम में कंहिं बि मुस्लमान खे इबादत करणु नथा ॾियो। अमन ऐं सलामती जे हिन शहर मां उन जे असली रहाकुनि खे जलावतन था बनायो। जेको मुस्लमान थो थिए उन खे सख़्तु सज़ाऊं था ॾियो। उन जी दिलि में शुकूक ऐं शुबहात था पैदा कयो। मुस्लमाननि खे इस्लाम खां हटाइण जी कोशिश में आहियो। इहे सभई कम अल्लाह ताला वटि रजब महीने में क़त्ल करण खां बि वॾो गुनाह आहिनि। उन्हनि जे लाइ छो नथा सोचो? उन खां पोइ ॿुधायो वियो आहे त उहे अव्हां सां लड़ंदा रहंदा ऐं जेकॾहिं संदन वस में हूंदो तव्हांखे इस्लाम खां हटाइण ताईं अव्हां सां ठाह न कंदा। उन्हनि जूं दिलियूं अव्हां सां कॾहिं बि न मिलंदियूं। उन्हनि जे मकरनि खां होशियारु रहो। दोस्तों, हिन आयत जे आख़िर में मुर्तदनि जो हुकुम ॿुधायो वियो आहे, यानी जेको इस्लाम क़बूल करे उन खां पोइ काफ़िर थो थिए उन जा दुनिया ऐं आख़िरत में सभु अमल चट थी था वञनि। दुनिया में
अमलनि जो ज़ाया थियणु हीअ आहे त उन जी ज़ाल उन जे निकाह मां निकिरी थी वञे। जेकॾहिं उन जो को अहिड़ो माइट मरे थो जंहिंजो हीउ वारिस थिए थो त इस्लाम खे छॾण जे करे वरसे खां महरूम थी वेंदो। इस्लाम जी हालत में जेके निमाज़ूं रोज़ा अदा कया हुयाईं सभु कल अदम थी वेंदा। मरण खां पोइ न उन जी जनाज़े जी निमाज़ पढ़ी वेंदी ऐं न मुस्लमाननि जे मक़बरे में दफ़न कयो वेंदो। ऐं आख़िरत में अमल जो ज़ाया थियणु हीअ आहे जो उनखे इबादतुनि जो दर्जो ऐं सवाबु न मिलंदो, जहन्नम में सड़ंदो रहंदो। दोस्तो, मुर्तद यानी पहिरियां मुस्लमान, उन खां पोइ वरी को काफ़र थी वञे, फिरी वञे, दहरियो थी वञे, कम्यूनिस्ट थी वञे, त जेकॾहिं वरी मुस्लमान थिए त आख़िरत में दोज़ख खां बचंदो ऐं दुनिया में वरी उन ते इस्लामी अहकाम जारी थींदा। जेकॾहिं को काफ़र चङा कम करे थो त उन जे उन्हनि अमलनि जो सवाबु रोकियल आहे। जेकॾहिं कॾहिं बि मुस्लमान थियो त उनखे सभु सवाबु मिलंदो ऐं जेकॾहिं कुफ़र ते मरी वियो त संदसि सभु अमल बर्बाद थी वेंदा। यानी कि वाणिया जेके ख़ैर ख़ैरात कनि था, मुस्लमाननि जी मदद कनि था, उन्हनि जो अमल रुकियल आहे, पर जेकॾहिं कलमो पढ़ंदा त उहे संदन ख़ैर ख़ैरात मुस्लमाननि वारा नेकीअ जा कम सभई संदन नेकीअ जे पुड़ में रखिया वेंदा। प्रोग्राम सईं राह, मां आहियां अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह अला शहरी ताहिरी। तफ़सीर हसनुल बयान मजां दरसे क़ुरान जारी आहे। अॼु पाण 217 आयत सूरतुल बकरह जी तिलावत कई आहे। उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर हाणे पाण 218 आयत तिलावत करियूं था। उन जो लफ़्ज़ी तर्जुमो ऐं तफ़सीर अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायां पियो। इन्नल्लज़ीन आमनू वल्लज़ीन हाजरू वजाहदू फ़ी सबीलिल्लाह उलाइक यरजून रहमतल्लाहि वल्लाहु गफ़ूरुर रहीम। बेशक जन ईमान आंदो ऐं जन हिजरत कई ऐं जिहाद कयो अल्लाह जी वाट में, उहे उमेद था रखनि अल्लाह जी रहमत में ऐं अल्लाह बख़्शींदड़ महिरबान आहे। दोस्तों, हिन आयत में अल्लाह ताला पंहिंजनि भलनि बानहनि जो ज़िक्र कयो आहे, यानी जन ईमान आंदो ऐं ईमान ते साबित क़दम रहिया ऐं जन अल्लाह ताला जे प्यारे रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾिजी अॻे या पोइ संदन रज़ा सां हिजरत कई ऐं जन अल्लाह ताला जी वाट में जिहाद कयो, उहे अल्लाह ताला जी रहमत में उमेद रखण जा लाइक़ आहिनि, छो त उन्हनि पंहिंजी वुसाअत हर अल्लाह ताला जे दीन लाइ क़ुर्बानी ॾिनी। हिन आयत में जिहाद जो लफ़्ज़ आयो आहे। दोस्तो, जिहाद जी माना आहे कंहिं मक़सद जे हासिल करण लाइ पंहिंजे तरफ़ां इंतिहाई कोशिश करणु। हीउ सिर्फ़ु जंग जी माना में न आहे। जंग लाइ त क़ताल जो लफ़्ज़ ईंदो आहे। जिहाद जे लफ़्ज़ जो मफ़हूम उन खां वसी आहे ऐं उन में हर क़िस्म जी जिद्दोजहद दाख़िल आहे। मुजाहिद उहो शख़्स आहे जो हर वक़्तु पंहिंजे मक़सद हासिल करण जे फ़िक्र में रहे, दिमाग़ सां उन लाइ तदबीरूं सोचे, ज़ुबान ऐं कलम सां उन जी तबलीग करे, हथनि ऐं पेरनि सां उन लाइ महिनत करे, पंहिंजा सभई इम्कानी वसाइल उन जे फ़रोग़ ॾियण में सर्फ़ करे, हर उन मुज़ाहिमत जो पूरी क़ुवत सां मुक़ाबिलो करे जेका उन जी वाट में अॻियां अचे, तां जो जॾहिं जान जी बाज़ी लॻाइण जो वक़्तु अचे त उन में बि पोइते न पवे। इन जो नालो आहे जिहाद फ़ी सबीलिल्लाह। हीअ आहे जो सभु कुझु सिर्फ़ु अल्लाह जी रज़ा ऐं उन जे लाइ करे त हिन ज़मीन ते अल्लाह जो दीन क़ाइमु थिए ऐं अल्लाह जो कलमो ॿियनि सभिनी कलमनि ते ग़ालिब अचे। उन खां सवाइ मुजाहिद जो ॿियो को बि गर्ज़ न हूंदो आहे। दोस्तो, हींअर पाण
19वीं ऐं 220 आयत क़ुरान पाक जी तिलावत करियूं था। अल्लाह तबारक व तआला फरमायो, यसअलूनक अनिल खम्रि वल मैसिर कुल फीहिमा इस्मुन कबीरुन व मनाफ़िउ लिन्नास व इस्मुहुमा अकबरु मिन नफ़इहिमा व यसअलूनक माज़ा युनफ़िकून कुलिल अफ़्व कज़ालिक युबय्यिनुल्लाहु लकुमुल आयाति लअल्लकुम ततफ़क्करून फ़िद्दुनिया वल आख़िरह वयसअलूनक अनिल यतामा कुल इस्लाहुल लहुम खैर व इन तुखालितूहुम फ़इख़वानुकुम वल्लाहु यअलमुल मुफ़्सिद मिनल मुस्लिह वलौ शाअ अल्लाहु लअअनतकुम इन्नल्लाह अज़ीज़ुन हकीम। पुछनि था तोखां शराब ऐं जुआ जे बारे में, फ़रमाए त उन्हनि ॿिन्ही में गुनाह वॾो ऐं नफ़ा आहिनि माण्हुनि लाइ, ऐं गुनाह उन्हनि ॿिन्ही जो वॾो आहे उन्हनि जे नफ़े खां। ऐं पुछनि था तोखां त छा ख़र्च कनि, फ़रमाए त घुर्ज खां वधीक। अहिड़ी तरह बयानु थो करे अल्लाह वाले आयतूं तव्हां फ़िकिर कयो दुनिया में ऐं आख़िरत में। ऐं पुछनि था तोखां यतीमनि जे बारे में, फ़रमाए त उन्हनि जे लाइ भलाई करणु भली आहे, ऐं जेकॾहिं गॾु रखंदोनि त भाइर आहिनि अव्हां जा, ऐं अल्लाह ॼाणे थो फ़साद कंदड़नि खे भलाई कंदड़नि खां। ऐं जेकॾहिं घुरे हा अल्लाह त तकलीफ़ ॾे हा अव्हां खे, बेशक अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे। दोस्तों, सूरतुल बक़रह 219 ऐं 220 आयत जो तफ़सीर इहो आहे त हिननि ॿिनि आयतुनि में ॿिनि सवालनि जा जवाब ज़िक्र कयल आहिनि। पहिरीं आयत में बयानु थियो त अव्हां खां शराब ऐं जुआ जे बारे में पुछनि था, उहे कीअं आहिनि ऐं उन्हनि जो हुकुम कहिड़ो आहे। हज़रत उमर ऐं हज़रत मुआज़ ऐं कुझु ॿियनि असहाबनि सगोरन रज़ियल्लाहु अन्हुम नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांखे शराब जे बारे में फ़तवा ॾियो जो उहो अकुल विञाईंदो ऐं माल खसींदड़ आहे। पोइ इहा आयत नाज़ुल थी। ही शराब ऐं जुआ जे मुतअलिक़ पहिरियों हुकुम आहे, जंहिंमें सिर्फ़ु उन्हनि जो नापसंदीदा हुजणु बयानु कयो वियो आहे, त ज़हन उन जे हराम हुजण वारे फ़ैसिले खे क़बूल करण लाइ तयारु रहे। उनखां पोइ शराब पी निमाज़ पढ़ण खां मन आहे। उनखां पोइ शराब पीअण ऐं जुआ ऐं उन क़िस्म जे सभिनी शयुनि खे क़तई हराम करार ॾिनो वियो, जीअं सूरह निसा आयत 43 में ऐं सूरह माइदा आयत 90 में बयानु आहे। दोस्तो, मथे बयानु थियो त शराब ऐं जुआ में नफ़ो बि आहे। शराब सां आरज़ी ख़ुशी ऐं जुआ सां महिनत खां सवाइ दौलत मिले थी, पर उन्हनि जा नफ़ा एतिरा ज़्यादा आहिनि जेकी अव्हां उन जे नुक़साननि जो अंदाज़ो नथा करे सघो। बज़ाहिर नफ़ा आहिनि, बज़ाहिर ज़ाहिरी अव्हां खे जंहिं शइ में नफ़ो थो नज़र अचे, उन में नुक़सान बि एतिरा वॾा आहिनि जो उहे आरज़ी नफ़ो का बि अहमियत नथो रखे। शराब में उहा केॾी न वॾी ख़राबी आहे जो उन जे पीअण सां अकुल ऐं होश छॾायो वञे, जेको जमी कमालात ऐं इंसानी शर्फ़ जो असुलु आहे। शराब पीअण केतिरनि ख़राबियुनि जो सबबु आहे। उन जे करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि खां अॻु में जेतिरा बि अंबिया सगुरा अलैहिमुस्सलातु वस्सलाम आया, कंहिं बि कॾहिं शराब न पीतो। दोस्तों, हिन आयत में शराब जो ज़िक्र थियो। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, ला यदखुलुल जन्नत आकुं वला मुदमिन खम्रिन, यानी माउ पीउ जो बेफ़रमान ऐं हमेशह शराब पीअंदड़ कॾहिं बि जन्नत में दाख़िल न थींदा। ॿी हदीस पाक आहे, हज़रत जाबिर रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त अल्लाह ताला जो वाइदो आहे त जेको नशो पीअंदो उनखे तीनतुल ख़िबाल, दोस्तो हुज़ूर फरमाइनि था उन्हीअ मां प्यारींदो। अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम,
तीनतिल ख़िबाल कहिड़ी शइ आहे? पाण फरमायूं त जहन्नम वारनि जो पघर या जेको उन्हनि मां निपूड़जी निकिरंदो, यानी जहन्नमी जॾहिं जहन्नम में सड़ंदा त उन्हनि जे जिस्म मझां जेको गंद, पूंह, पेशाब, पायखानो, पघर, जिस्म मां निकिरंदड़ हर शइ, मुंहिंजे आका रहमत वारे हबीब फरमायो जहन्नम में उन्हनि खे पीआरियो वेंदो जेके दुनिया में शराब पीअंदा हुआ। तो दोस्तों अल्लाह ताला पंहिंजी पनाह में रखे। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रवायत आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो मुदमिनुल ख़म्र का आबिद वसनिन, शराब ते हमेशगी कंदड़ बुत जे पूॼारी वांगुरु आहे। यानी हिकिड़ो माण्हू हमेशह शराब पीए थो, मना नथो करे उनखे केरु, या मना करे थो त उहो मुड़े नथो, रोज़ उनजो मामूल आहे बोतल पीए थो, शराबनि सां वेहे थो। रहमत वारे हबीब फरमायो त उन शख़्स जो मिसाल ईअं आहे जीअं को बुत परस्त हुजे, को मुशरिक हुजे, बुत जो पूॼारी जीअं बुत जी पूॼा कंदो आहे, ईअं उन शराबी जो मिसाल आहे जेको रोज़ शराब पीए थो। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा खां हिकु रवायत में आयो आहे त 3 शख़्सनि ते जन्नत हराम आहे। हिकु शराब ते हमेशगी कंदड़, यानी हमेशह शराब पीअंदड़, ऐं ॿियो वालिदैन जो बेफ़रमान, ऐं टियों बेग़ैरत। दोस्तो हिन रवायत में शराबीअ खे बेग़ैरत जे बराबरि सॾियो वियो आहे, यानी शराबी पीउ माउ जो बेफ़रमान बि आहे त बेग़ैरत बि आहे, उनखे गैरत न हूंदी आहे। अहिड़ी तरह जुआ करण बि हराम आहे, कहिड़े तरीक़े सां बि कई वञे, उन लाइ बि सख़्तु सज़ा जो ज़िक्र आयो आहे। उन में केतिरियूं ख़राबियूं आहिनि। हिकु त जुआरनि जी पाण में अदावत थींदी, ॿियो त अलाह जे ज़िक्र ऐं निमाज़ खां ग़फ़लत पैदा थींदी, टियों त बद अख़लाक़ी पैदा थींदी। अहिड़ियूं खोड़ ख़राबियूं आहिनि जिन जे करे जुआ खां सख़्तु नफ़रत करणु घुरिजे। दोस्तो वयसअलूनक माज़ा युनफ़िकून, ऐं पुछनि था तोखां त छा ख़र्च कनि। असहाबनि सगोरन रज़ी अल्लाह ताला अन्हुम हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पुछियो त क़ुरान पाक में केतिरा भेरा आयो आहे त अल्लाह ताला जी वाट में ख़र्च कयो, इन मां छा मुराद आहे, केतिरो ख़र्च कजे। इन जे जवाब में अल्लाह ताला फरमायो पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जी हिन आयत जे अंदरि, क़ुलिल अफ़्व, अल अफ़्व यानी पंहिंजिन ज़रूरतुनि खां जेको ज़्यादा हुजे उहो अल्लाह जी वाट में ख़र्च कयो। इन खां पोइ इहो बि वाज़ह कयो वियो त अहिड़ो न ॾियो जो पाण मुहताज थी ॿियनि खां पिनदा वतो, सोचे सम्झी ख़र्च कंदा कयो। हिन आयत में ज़रूरत खां वधीक बचियल माल जे ख़र्च करण जो ज़िक्र आहे। उनखे हज़रत अबू ज़र ग़िफ़ारी रज़ी अल्लाह ताला अन्हु ईअं सम्झो त ज़रूरत खां वधीक का बि शइ न रखो। अहिड़ी तरह हज़रत बख़्तियार काकी अलैहि रहमत जन बि हफ़्ते हफ़्ते में घर जी तलाशी वठंदा हुआ, ऐं जेको ज़रूरत खां वधीक सामान हूंदो हो सो अल्लाह ताला जे नाले ख़ैरात करे छॾींदा हुआ। घणनि असहाबनि सगोरन रज़ी अल्लाह ताला अन्हुम जो ख़्यालु हूंदो हो त जेको माल ज़रूरत खां वधीक आहे सभु ख़र्च करणु ज़रूरी न आहे, ज़रूरत जे वक़्त लाइ बचाए रखण बि जाइज़ आहे। उनखां पोइ यतीमनि जे बारे में सवाल हो त उन्हनि जे माल मिल्कियत खे पाण सां गॾु रखिजे या न। इन जे जवाब में अल्लाह ताला फरमायो त शरीयत पाक जो मक़सदु हीअ आहे त यतीमनि जी भलाई ऐं मसलिहत नज़र में रखी वञे, ऐं ॾिसजे त उन जी बहितरी गॾु रहाइण में आहे या जुदा रखण में, जंहिंमें बि उन्हनि जी भलाई हुजे उन ते अमल कजे। भला जेकॾहिं को माण्हू ज़ाहिर में चवे त मां यतीमनि जी भलाई थो कयां ऐं दिलि में उन्हनि जे लुटण फुरण जी नीयत अथसि, त अल्लाह ताला फरमायो त मां उन्हनि खे ॼाणा थो, उहे मूंखां लिकल न आहिनि। हीअ त अल्लाह ताला अव्हां खे सहूलियत ॾिनी आहे। जेकॾहिं अव्हां खे यतीमनि जी संभाल लाइ सख़्तु हुकुम ॾिए हा त बि मुमकिन हो, पर हीउ उन जो करम आहे, उन जो क़दुरु कयो। दोस्तों प्रोग्राम सईं राह, मां आहियां अव्हां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह अशरी ताहिरी। पाण अॼोके प्रोग्राम में 217 आयत सूरतुल बक़रह जी
तिलावत शुरू कई है, उनजो तर्जुमो ऐं तफ़सीर अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचायूं। हाणे अॻिते अल्लाह तबारक व तआला साॻी सूरत 221 आयत सगोरी सूरतुल बकरा जी पाण तिलावत कयूं पिया, उनजो तर्जुमो ऐं तफ़सीर। अल्लाह ताला फरमायो, वला तनकिहुल मुशरिकात हत्ता युमिन वला अमतुम मुमिनतुन खैरुम मिन मुशरिकतिन वलौ अअजबतकुम वला तनकिहुल मुशरिकीन हत्ता युमिनु वला अब्दुम मुमिनुन खैरुम मिन मुशरिकिन वलौ अअजबकुम उलाइका यदऊन इलन नार वल्लाहु यदऊ इलल जन्नति वल मगफिरति बिइज़्निहि वयुबय्यिनु आयातिही लिन्नासि लअल्लहुम यतज़क्करून। ऐं न निकाह कयो मुशरिकियाणिन सां तांजो ईमान आणनि, ऐं बेशक बाने ईमान वारी भली आहे मुशरिकियाणीअ खां, जेतोणीक वणे अव्हांखे, ऐं न पढ़ण आयो मुशरिकनि खे तांजो ईमान आणनि। ऐं अलबत्ता बानो मोमिन भलो आहे आज़ाद मुशरिक खां, जेतोणीक वणे अव्हांखे। उहे सॾनि था बाहि ॾांहुं, ऐं अल्लाह सॾे थो बेहिश्त ऐं बख़्शिश ॾांहुं पंहिंजी तौफ़ीक़ सां, ऐं बयानु थो करे पंहिंजूं आयतूं माण्हुनि लाइ मन उहे नसीहत वठनि। दोस्तो, 221 आयत सूरतुल बकरा जी तिलावत ऐं लफ़्ज़ी तर्जुमो अव्हां ॿुधो। हाणे उन जो तफ़सीर इहो आहे त इस्लाम जे इब्तिदाई दौर में मुस्लमान मोमिन काफ़रनि ऐं मुशरिकनि सां मिट्री माइट्री कंदा हुआ। हिन आयत में उन्हनि खे मना कंदे ॿुधायो वियो आहे त औरतुनि ऐं मर्दनि जे आज़ाद हुजण या ख़रीद कयल बान्हे हुजण खे न ॾिसो, जेसिताईं कंहिं में ईमान जी सिफ़त नाहे त न काफ़र औरत सां मुस्लमान निकाह करे, भली माल दौलत हुस्न कमाल जमाल सां गॾु आज़ाद बि हुजे, ऐं न काफ़र मर्द खे मुस्लमान औरत सां शादी करायो, भली उहो काफ़र मर्द केतिरो बि हसीन जमील पैसे वारो ऐं आज़ाद हुजे। हर सिफ़त खां अॻ में ॾिसणो आहे त उहो मर्द या औरत ईमान जी सिफ़त सां मौसूफ़ आहे या न। जेकॾहिं मोमिन आहे त भलो, ऐं जेकॾहिं बेईमान आहे त उन सां को बि रिश्तो मिट्री माइट्री न कयो। शिरक ऐं कुफ़ुर अहिड़ा ऐब आहिनि जो ॿियूं सभु ख़ूबियूं ख़तमु करे था छॾनि। दोस्तो, ॼाणणु घुरिजे त मुशरिकनि ऐं मुशरिकियाणिन सां निकाह करण में वॾो ख़तरो हीअ आहे त मोमिन मर्द या मोमिन औरतूं जेकॾहिं उन्हनि मुशरिकनि जी मुहबत में अची विया त उन्हनि जो पंहिंजो ईमान त ख़तरे में आहे, पर उन्हनि जा माइट वास्तेदार बि ख़तरे में आहिनि। मता उहे बि ईमान छॾे मुशरिक थी पवनि, पर जेकॾहिं ईमान वारे मर्द जो ईमान वारी औरत सां निकाह थींदो त उन्हनि जी ज़िंदगीअ गुज़ारण जा तौर ऐं तरीक़ा इस्लामी हूंदा, उन्हनि जी औलाद ते बि उहो असरु रहंदो। मर्द जो इहो शान नाहे त उहो महज़ पंहिंजी शहवत जे जज़्बात खे सुकून ॾियण लाइ अहिड़ो ख़तरो क़बूल करे जो उन जे घर ऐं ख़ानदान में मुशरिकनि जा ख़्याल ऐं अक़ीदा वधंदा वञनि। दोस्तो, जीअं मुशरिकनि ऐं मुशरिकियाणिन सां माइट्री करणु मना आहे, तीअं अल्लाह ताला सां मुहबत रखंदड़नि ऐं उन जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे परवाननि ऐं असहाबनि सगोरनि ऐं अहल बैतनि भलारनि ऐं औलिया किराम जे अक़ीदत वारनि खे बि अल्लाह ताला ऐं उन जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं असहाबनि ऐं अहल बैत ऐं औलिया उज़ाम जे दुश्मननि सां दोस्ती ऐं मिट्री माइट्री करण खां पासो करणु खपे। बद मज़हब वारा पंहिंजूं छोकिरियूं माण्हुनि खे परणाए उन्हनि जे पूरे ख़ानदान जो खानो ख़राबु कंदा आहिनि। उन्हनि जे फ़िरेब ऐं मकर खां महफ़ूज़ रहण जी हर मुमकिन कोशिश करणु ज़रूरी आहे। बद मज़हब को गुस्ताख़ कंहिंखे छोकिरी, कंहिंखे नौकिरी, कंहिंखे टोकरी आछे त भॻो थो वञे ओॾे। अल्लाह जे कलाम हिन आयत करीम में तंबीह कई आहे त ख़बरदार, मुंहिंजे महबूब जे आशिक़नि, दीवाननि, परवाननि, मुंहिंजे महबूब जे सहाबनि, मुंहिंजे महबूब जे अहले बैत उज़ाम सां मुहबत करण वारनि सां ई मुहबत रखो, न कि अव्हां
जेके मूंसां मुंहिंजे महबूब सां मुंहिंजे महबूब जे सहाबा सां ऐं मुंहिंजे महबूब जे अहले बैत सां बुग़्ज़ रखनि था उन्हनि सां बि मिटी माइटीअ खां परे रहो। दोस्तो अॻिते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो सूरतुल बक़रा जी 222 ऐं 223 आयत में वयसअलूनक अनिल महीद क़ुल हुव अज़न फ़अतज़िलुन निसाअ फ़िल महीद वला तक़रबूहुन्न हत्ता यतहुरन फ़इज़ा ततहरन फ़अतूहुन्न मिन हैसु अमरकुमुल्लाह इन्नल्लाह युहिब्बुत तव्वाबीन व युहिब्बुल मुतत्तहिरीन निसाउकुम हर्सुल लकुम फ़अतू हर्सकुम अन्ना शिअतुम वक़द्दिमू लिअन्फुसिकुम वत्तक़ुल्लाह वअलमू अन्नकुम मुलाक़ूहु वबश्शिरिल मुअमिनीन। ऐं पुछनि था तोखां हैज़ जे बारे में, फ़रमाए त उहो गंदगी आहे, पोइ परे रहो औरतुनि खां हैज़ जी हालत में, ऐं न वेझा वञो उन्हनि खे तव्हांजो पाक थियनि। पोइ जॾहिं पाक थियनि त पोइ अचो उन्हनि ॾांहुं, उतां ई जो अमुरु कयो अव्हां खे अल्लाह। बेशक अल्लाह मुहबत थो रखे तौबह कंदड़नि सां ऐं मुहबत थो रखे पाकाई कंदड़नि सां। ज़ालूं अव्हां जूं पोख आहिनि अव्हां जे लाइ, पोइ अचो पोख पंहिंजीअ ॾांहुं जीअं घुरो ऐं अॻिते मोकिलियो पंहिंजनि सिरनि लाइ चङा अमल ऐं डिॼो अल्लाह खां ऐं यकीन ॼाणो त बेशक अव्हां उन सां मुलाक़ात कंदड़ आहियो ऐं ख़ुशख़बरी ॾे मोमिननि खे। दोस्तो अरब में रहण वारा यहूदी पंहिंजे ज़ालुनि सां हैज़ वारनि ॾींहंनि में सफ़ा ताल्लुक़ छिनी छॾींदा हुआ ऐं उन्हनि सां उथण वेहण त छा खाइण पीअण बि बंदि रखंदा हुआ। उन्हनि जे हथनि जो तयारु थियल खाधो बि हराम सम्झंदा हुआ। अरब जे मुशरिकनि जो बि तक़रीबन साॻियो हाल ऐं ख़्यालु हो। नसारा वरी उन्हनि जी उबतड़ हैज़ जी हालत में बि गॾु थींदा हुआ। जॾहिं नबी पाक साहिब लौलाक सय्याह अफ़लाक सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जन जी ख़िदमत आलिया में अर्ज़ु करे उन बाबति पुछियो वियो त अल्लाह ताला इहा आयत नाज़िल करे साफ़ ऐं सिधो रस्तो ॿुधायो ऐं ॿियनि ॻाल्हियुनि खां रोकियो वियो, न अफ़राद जो ज़िक्र न तफ़रीत जो, बल्कि विचोलो रस्तो अख़्तियार कंदे हुकुम ॾिनो वियो त हैज़ जी हालत में जमा न कयो, छो त हैज़ गंदगी आहे, उन मां बीमारी थियण जो वॾो इम्कान आहे। मुड़ुस ऐं ज़ाल ॿिन्ही जी उन में भलाई ऐं बहितरी आहे। बाक़ी खाइण पीअण उथण वेहण में को हर्ज न आहे, पर जेकॾहिं हैज़ बंदि थियण जो यकीन थिए ऐं उहो 3 तरीक़नि सां थींदो आहे, या रतु बंदि थियण खां पोइ हिकु निमाज़ जो वक़्तु गुज़री वञे, या 10 ॾींहंनि गुज़रण खां पोइ रतु बंदि थियो आहे, या रतु बंदि थियण खां पोइ ज़ाल वेंझी साफ़ थी आहे त पोइ मुड़ुस खे पंहिंजी उन ज़ाल सां गॾु थियण जी मना न आहे। उनखां पोइ ॿुधायो वियो त गॾु थियण में इहो लिहाज़ रखो ऐं उन तरीक़े सां गॾु थियो जीअं अल्लाह ताला जो हुकुम आहे। पंहिंजी ज़ाल सां बि लोंडेबाज़ीअ वारो रस्तो अख़्तियार करणु हराम ऐं सख़्तु गुनाह आहे। अॻिते इरशाद थियो, तव्हां जूं ज़ालूं अव्हां जी पोख आहिनि, यानी ज़ालूं मुड़ुसनि लाइ सिर्फ़ु सैर ऐं तफ़रीह जी जाइ न आहिनि, पर ॿिन्ही जे विच में ज़मीन ऐं हारीअ वारो ताल्लुक़ आहे। जीअं हारीअ जो मक़सदु ज़मीन मां पैदावार आहे, तीअं मुड़ुस जो मक़सदु बि औलाद जी पैदावार खणणु आहे। हिन जाइ ते हीअ नाज़ुक हक़ीक़त तमामु सुहिणे अंदाज़ में बयानु कई वई आहे त शादी करण वक़्तु सोच रखणी आहे। ज़ाल अहिड़ी वठिजे जेका नेकोकार, परहेज़गार, दीनदार ऐं अमानत वारी हुजे। जीअं रद्दी ज़मीन मां सुठी पैदावार जी उमेदु रखणु ग़लति आहे, तीअं बेदीन, बदमाश ऐं बद किरदार ज़ाल में सुठे नसुल जी उमेदु रखणु बि सही न आहे। दोस्तो जीअं हारीअ जी ज़ाहिरी ख़ुशहाली ऐं बका जो मदार पोख जी हिफ़ाज़त, निगहदाश्त ऐं ख़िदमत ते आहे, तीअं मुड़ुस जी इज़्ज़त, वक़ार ऐं भलाईअ जो मदार बि ज़ाल जी हिफ़ाज़त, संभाल, हक़ अदा करण ते आहे। अन्ना जो लफ़्ज़ हिते कैफ़ जी माना में आयल आहे, यानी पंहिंजी ज़ाल सां जीअं वणेव तीअं गॾु थियो, पर हिकु शर्त आहे त ॿिज उते छटिरियो जितां औलाद थियण जो इम्कान आहे। लोंडेबाज़ी करण जी इजाज़त न आहे। उन सां हिकु त औलाद थियण जो मक़सदु फ़ौत थी वेंदो, ॿियो त ज़ाल जा तबई हक़ बि ज़ाया थी वेंदा। वक़द्दिमू लिअन्फुसिकुम,
ऐं पंहिंजनि सिरनि लाइ चङा अमल अॻिते मोकिलियो। हीउ वॾो जामे जुमिलो आहे ऐं तमामु वसी मफ़हूम ते दलालत करे रहियो आहे। यानी उन्हनि लज़तुनि में ई ॿधल न रहो, बल्कि अॻियां ईंदड़ बरज़खी ऐं उखरवी ज़िंदगी लाइ नेक अमलनि जो तोशो ऐं समर खणो। शादी करण मां बे औलाद जी तलब रखो त अव्हांजे ज़रिए अव्हांजो नालो ज़िंदह ऐं बाक़ी रहे ऐं अव्हांजे मरण खां पोइ उन्हनि जे चङनि अमलनि जे सदके अव्हां ते अल्लाह ताला जूं महिरबानियूं थींदियूं रहनि। ऐं ज़ाल बि अहिड़ी परणिजो जेका नेक ऐं सआदतमंद बचनि जी माउ बणिजे। दोस्तों, अॻिते अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, वला तजअलुल्लाह उर्दतन लिअयमानिकुम अन तबर्रू व तत्तक़ू व तुस्लिहू बैनन्नास वल्लाहु समीउन अलीम। ला युआखिज़ुकुमुल्लाहु बिल्लग़्वि फ़ी अयमानिकुम वलाकिन युआखिज़ुकुम बिमा कसबत क़ुलूबुकुम वल्लाहु गफ़ूरुन हलीम। ऐं न बनायो अल्लाह खे निशान पंहिंजनि कसमनि लाइ हिन तरह जो न नेकी कयो ऐं न तक़वा कयो ऐं न सुलह करायो माण्हुनि में, ऐं अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। न पकड़ कंदो अव्हां खे अल्लाह अजायनि कसमनि अव्हां जन में, ऐं पर पकड़ कंदो अव्हां खे उन सां जो नियत में कयो दिलनि अव्हां जे, ऐं अल्लाह बख़्शींदड़ बुरदबार आहे। दोस्तों, सूरतुल बक़रह जी 224 आयत ऐं 225 आयत जी तिलावत ऐं उन जो लफ़्ज़ी तर्जुमो अव्हां समाअत कयो। हाणे उन जो तफ़सीर इहो आहे त हिन आयत में अल्लाह ताला फरमायो आहे त अल्लाह ताला खे पंहिंजनि कसमनि लाइ उर्दतन निशान न बनायो। अर्ज़ा औरफ़ा जे वज़न ते आहे। उन जी माना आहे कंहिं बि शइ खां रोकींदड़, विच में पवंदड़। बज़ी नादान माण्हू कसम खणी वेंदा आहिनि त फ़िलाणो नेकीअ जो कमु न कंदासीं। मसलन माउ पीउ सां न ॻाल्हाईंदा या भाउ वग़ैरह सां वास्तो ऐं ताल्लुक़ टोड़े छॾींदा, कूड़ी शाहिदी ॾींदा ऐं उन्हनि कसमनि जे करे पाण खे चङनि कमनि न करण जो पाबंद सम्झंदा आहिनि। हिन आयत में ॿुधायो वियो आहे त अहिड़ा कसम न खणो जंहिंजे करे न नेकी कयो, न तक़वा ऐं न माण्हुनि में सुलह करायो। अल्लामा इब्नुल जोज़ी लिखियो आहे त हीअ आयत हज़रत अब्दुल्लाह बिन रवाह रज़ियल्लाहु ताला अन्हु जे बारे में लथी हुई, जंहिं कसम खयो हो त पंहिंजे भेणी वे बशीर बिन नौमान रज़ियल्लाहु ताला अन्हु जे घर न वेंदो ऐं उन सां न ॻाल्हाईंदो। दोस्तों, जेकॾहिं को माण्हू अहिड़ो कसम खणी वेहे जंहिंजे भञण में भलाई आहे ऐं उन ते पको थी रहणु गुनाह आहे, त अहिड़े कसम खे टोड़े भलो कमु करे ऐं उन कसम जे कफ़ारात अदा करणु ज़रूरी आहे। जीअं हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जंहिं कसम खयो कंहिं ॻाल्हि ते, पोइ ॿी ॻाल्हि उन खां भली ॾिठाई त उन्हीअ पंहिंजे कसम जे कफ़ारत ॾिए ऐं जेको भलो कमु आहे उहो करे। अहिड़ी तरह नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो ॿियो फरमान आहे त अल्लाह जो कसम आहे त इनशा अल्लाह मां कंहिं ॻाल्हि ते कसम न खणंदुसि जो उन खां सवाइ ॿिए खे भलो ॾिसां, मगर मां उहो भलो कमु कंदुसि ऐं पंहिंजे कसम जी कफ़ारत ॾींदुसि। उन खां पोइ इरशाद थियो त अल्लाह ताला अव्हां खे लग़्व क़िस्म में पकड़ न कंदो। लग़्व क़िस्म जूं ॿ मानाऊं आहिनि। हिकु ही त कंहिं गुज़िरियल ॻाल्हि ते बिना इरादे जे ज़ुबान मां कसम निकिरी वञे, ॿियो त इरादे सां खणे थो ऐं पंहिंजे गुमान में उन खे सही सम्झे थो, पर इहा ॻाल्हि हक़ीक़त में ईअं न आहे। मसलन कसम खणी चवे त फ़िलाणो आयो हो ऐं उहो गुमान बि अथसि पर उहो आयो न हो, त अहिड़े कसम में गुनाह ऐं अल्लाह ताला वटि पकड़ न आहे ऐं उन ते कफ़ारत न आहे। ॿियो कसम आहे ग़मोस, यानी कसद ऐं इरादे सां ॼाणी वाणी कूड़ो कसम खणे। इमाम अबू हनीफ़ा अलैहि रहमत वटि उन में कफ़ारत न आहे। टियों कसम आहे मुनाक़िद। उन जी माना आहे त कसद ऐं इरादे सां कसम खणे त मां हीउ कमु कंदुसि या न कंदुसि, पोइ जेकॾहिं कसम पूरो न कयई त उन ते कफ़ारत लाज़िम आहे। आख़िर में आयो आहे त अल्लाह बख़्शींदड़ बुरदबार आहे, जेको ॿाननि जे गुनाहनि खे बख़्शे थो ऐं उन्हनि खे तकिड़ी सज़ा नथो ॾिए ऐं ताक़त खां मथे
उन्हनि खे तकलीफ़ नथो ॾिए। दोस्तो, प्रोग्राम सही राह मां यहाँ जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह अला शरी ताहिरी। अॼु पाण सूरतुल बक़रह जी 217 आयत खां तिलावत तर्जुमो ऐं तफ़सीर शुरू कयो आहे। हींअर पाण 226 ऐं 227 आयत तिलावत कयूं था। अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो, लिल्लज़ीन युअलून मिन निसाइहिम तरब्बुसु अर्बअति अशहुर फ़इन फ़ाऊ फ़इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम व इन अज़मुत तलाक़ फ़इन्नल्लाह समीउन अलीम। उन्हनि लाइ जो कसम था खणनि पंहिंजनि ज़ालुनि सां तरसणु आहे 4 महीना, पोइ जेकॾहिं मोटिया त पोइ बेशक अल्लाह बख़्शींदड़ महिरबान आहे, ऐं जेकॾहिं पको इरादो कयाऊं तलाक़ जो, पोइ बेशक अल्लाह ॿुधंदड़ ॼाणंदड़ आहे। दोस्तो, इस्लाम खां अॻु में अरब ऐं ॿी सारी दुनिया में औरतुनि, ॿारनि ऐं जानवरनि ते तरह तरह जे ज़ुल्मनि खे अहिड़ो रवाजु मिलियल हो जंहिंजो बयानु नथो करे सघिजे। हिंदुस्तान में मुड़ुस जे मरण खां पोइ ज़ाल ॿियो मुड़ुसु करे न सघंदी हुई, बल्कि उन खे जीअरे जलायो वेंदो हो। धीअरनि खे ॿिए जो वरसो क़तन न मिलंदो हो। जानवरनि खे 2 महीना कुहण में लॻाईंदा हुआ। हिकु जंग अॼु वढी खाधाऊं त 8 ॾींहंनि खां पोइ वरी ॿी जंग वढे खाईंदा हुआ। यानी कुहण जो उन्हनि जो तरीक़ो इहो हो, हिकिड़ी जंग वढे छॾियऊं, वरी 8 ॾींहं गुज़रनि, वरी ॿी जंग वढे खाईंदा हुआ। अहिड़ी तरह थोरो थोरो कटींदा वेंदा हुआ ऐं उन में वॾो अरसो उहो जानवर ईज़ा बर्दाश्त कंदो रहंदो हो। जीअरियूं न्याणियूं खॾूं खणी पूरींदा हुआ। उहे सभु ग़लति कम अल्लाह ताला पंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खे मोकिले उन ते क़ुरान पाक नाज़िल करे ख़तमु कराया। उन्हनि ज़ुल्मनि मां हिकिड़ो ज़ुल्म ही बि हो जो को मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खां पैसा घुरंदो हो। जेकॾहिं उहा मिसकीन पैसा न ॾेई सघंदी हुई त उहो कसम खणंदो हो त मां 2 या 4 साल उन खे न वेझो वेंदुसि ऐं न ॻाल्हाईंदुसि। उन ग़रीब औरत खे बेकसी जी हालत में परेशान रखंदो हो। न उहा घर में आराम हासिल करे सघंदी हुई ऐं न ॿियो मुड़ुसु करे सघंदी हुई। अंग पेट न मिलण जे करे या माइटनि ते बार हूंदी हुई या मज़दूरी कंदी हुई या पिनंदी हुई। उनखे इलास ॾींदा हुआ। इलाज जी माना आहे कसम खणणु, यानी कंहिंजे हक़ मारण जो कसम खणणु। उन कसम खे अल्लाह ताला पसंदि थो फरमाए, छो त उन में ज़ाल मुड़ुस जी मुहबत ऐं हिक ॿिए ते रहम करण जो सिलसिलो ख़तमु थी थो वञे ऐं केतिरा फ़साद थियनि था। हिते शरई लिहाज़ सां इलाह में 4 महीना इंतज़ारु करे सघिजे थो। जेकॾहिं 4 महीननि जे अंदरि मुड़ुसु पंहिंजो कसम टोड़ियो त उहा ज़ाल संदसि निकाह में आहे ऐं कसम टोड़ण जी कफ़ारत ॾींदो। पर जेकॾहिं 4 महीननि में कसम न टोड़ियई त उन जो निकाह ख़तमु थी वेंदो ऐं औरत खे हक़ आहे त उहा कंहिं ॿिए मुड़ुस सां निकाह करे। ईअं शरई इजाज़त न आहे जो मुड़ुसु उन ॾांहुं न अचे ऐं इहा संदसि निकाह में फाथल रहे। हा, जेकॾहिं निकाह टुटण खां पोइ बि उन साॻिए मुड़ुस सां राज़ी थी नओं निकाह करे त जाइज़ आहे। दोस्तों, अॻिते अल्लाह ताला इरशाद फरमायो सूरतुल बक़रह जी 228 आयत, वल मुतल्लकातु यतरब्बस्न बिअन्फुसिहिन्न सलासत क़ुरू वला यहिल्लु लहुन्न अन यक्तुमन मा ख़लक़ल्लाहु फ़ी अरहामिहिन्न इन कुन्न युमिन्न बिल्लाहि वल यौमिल आखिर व बुऊलतुहुन्न अहक्कु बिरद्दिहिन्न फ़ी ज़ालिक इन अरादू इस्लाहा वलहुन्न मिस्लुल्लज़ी अलैहिन्न बिलमारूफ़ वलिर्रिजालि अलैहिन्न दरजह वल्लाहु अज़ीज़ुन हकीम। ऐं तलाक ॾिनलूं ज़ालूं इंतज़ारु कराइनि पाण खे 3 हैज़ ऐं नथो हलाल थिए उन्हनि लाइ त लिकाइनि जेकी पैदा कयो अल्लाह उन्हनि जे ॻिभेरनि में, जेकॾहिं ईमान अथनि अल्लाह ते ऐं क़यामत जे ॾींहं ते ऐं संदन मुड़ुस वधीक हक़दार आहिनि संदन मोटाइण जा उन मुद्दत में जेकॾहिं इरादो था कनि सुधारे जो। ऐं उन्हनि ज़ालुनि लाइ
अहिड़ा ई हक़ आहिनि जहिड़ा उन्हनि ते मुड़ुसनि जा हक़ आहिनि चङाईअ सां, ऐं मर्दनि खे उन्हनि ते फ़ज़ीलत आहे, ऐं अल्लाह ग़ालिब हिकमत वारो आहे। दोस्तो, हिननि आयतुनि जो तफ़सीर अव्हांखे ॿुधायां त जीअं निकाह करण सां औरत मुड़ुस ते हलाल थिए थी ऐं उन जे हुकुम में रहे थी, तीअं इख़्तिलाफ़ जी सूरत में तलाक़ ॾियण सां ज़ाल मुड़ुस खां जुदा थी वञे थी। पर हिते इहो ॿुधायो वियो आहे त तलाक़ मिलण सां ज़ाल हिकदमि ॿियो मुड़ुस नथी करे सघे, जीअं यहूदियुनि जो क़ाइदो हूंदो हो। बल्कि उन लाइ हुकुम आहे त 3 हैज़न गुज़रण जो इंतज़ारु करे, जेके ग़ालिबन 3 महीननि में पूरा थींदा आहिनि। उन इंतज़ार जे वक़्त खे शरई इस्तिलाह में इद्दत सॾींदा आहिनि। उन में कई मसलिहतूं आहिनि। जेकॾहिं औरत खे पेट में ॿार थियण जो शक आहे त 3 महीननि ताईं ज़ाहिर थी पवंदो, ऐं थी सघे थो उन ॿार जा हुक़ूक़ महफ़ूज़ थी पवंदा। न त शक थी पवंदो त उहो पहिरें मुड़ुस मां आहे या ॿिए मां। उनखां सवाइ तलाक़ जी अहमियत बि ज़ाहिर थींदी त तलाक़ का हल्की शइ न आहे जो हर को हर पियो तलाक़ ॾिए, पर ॼाणणु घुरिजे त हीअ इद्दत उन औरत लाइ आहे जंहिंसां मुड़ुस गॾु थियो आहे, ऐं रुजू करण बि तॾहिं जाइज़ आहे जॾहिं तलाक़ मुग़लिस न हुजे, जंहिंजो बयानु अॻिते ईंदो। अॻिते इरशाद थियो त औरत पंहिंजे पेट वारे ॿार खे ॿिए मुड़ुस करण जे शौक़ में न लिकाए। जेकॾहिं ईमान वारी आहे त सच ॻाल्हाए, जेको मामिलो आहे साफ़ साफ़ बयानु करे, ऐं मुड़ुसनि खे अख़्तियार आहे जेकॾहिं उहे इस्लाह ऐं घरनि जे आबाद करण जी नीयत सां पंहिंजनि तलाक़ ॾिनल ज़ालुनि खे घरनि में वरी निकाह या रुजू करे विहारिन त विहारे सघनि था, बशर्ती के तलाक़ के मुग़लिस न हुजे। वलहुन्न मिस्लुल लज़ी अलैहिन, ऐं उन्हनि औरतुनि जा बि अहिड़ा ई हक़ आहिनि जहिड़ा उन्हनि ते मर्दनि जा हक़ आहिनि। हिन हिसे में औरतुनि जे हुक़ूक़ जो बयानु आहे। दोस्तो, ग़ौर करणु घुरिजे त दुनिया में 2 शयूं अहिड़ियूं आहिनि जिन जो जहान जी बका, तअमीर ऐं तरक़ी में बुनियाद जो दर्जो आहे। उन्हनि में हिकु आहे औरत ऐं ॿी आहे दौलत। पर ॿिए पासे जेकॾहिं ॾिठो थो वञे त दुनिया में फ़साद जी दोस्तो, जेकॾहिं ॾिठो थो वञे त दुनिया में फ़साद, खूनरेज़ी ऐं तरह तरह जे फितननि जो सबबु बि उहे 2 शयूं आहिनि, हिकु औरत ॿी दौलत। इहे ॿई दुनिया जी तरक़ी ऐं रौनक जो ज़रियो आहिनि, पर तॾहिं जॾहिं उन्हनि खे संदन असली मक़ाम ते रखियो वञे। पर जेकॾहिं उन्हनि खे हेॾे होॾे कयो वियो त पोइ दुनिया में सभ खां वॾो ज़िलज़िलो बि उहे ई बणिजंदियूं आहिनि। क़ुरान पाक इंसान खे जेको ज़िंदगी जो निज़ाम ॾिनो आहे, उन में उन्हनि ॿिन्ही शयुनि खे संदन असली मक़ाम ते अहिड़ो रखियो वियो आहे जो उन्हनि मां फ़ाइदा घणा हासिलु थियनि ऐं फितने ऐं फ़साद जो नालो ऐं निशान न रहे। हिते जॾहिं त औरत जे हुक़ूक़ जो बयानु आहे, उन जे करे उन्हनि खे लिखिजे थो, औरतुनि जा हक़ बि मर्दनि वांगुरु आहिनि, मगर मर्दनि जो दर्जो औरतुनि खां मथे आहे, पर उहो बि सिर्फ़ु दुनियावी ज़िंदगीअ में। बाक़ी उखरवी लिहाज़ सां ऐं अल्लाह ताला जे रज़ा हासिलु करण जे लिहाज़ सां त सॼो मामिलो ईमान ऐं सालिह अमल सां ॿधलु आहे। उते दर्जात जी बुलंदी, तरक़ी ऐं तनज़ुल ईमान ऐं सालिह अमल सां वाबस्तु आहे। उते त बज़ औरतूं पंहिंजी इताअत ऐं इबादत जे करे घणनि मर्दनि खां फ़ाइक़ ऐं बुलंद हूंदियूं। क़ुरान पाक में अल्लाह ताला हिकु जाइ ते इरशाद फ़रमायो आहे त वमन यअमल मिनस्सालिहाति मिन ज़करिन औ उन्सा वहुव मोमिनुन फलनुहयिन्नहु हयातन तय्यबा, यानी जेको सालिह अमल कंदो, मर्द हुजे या औरत, ऐं उहो ईमान वारो आहे त उनखे पाकीज़ हयाती अता कंदासीं। दोस्तो, क़ुरान पाक मथी आयत में वलहुन सां अवल औरतुनि जे हुक़ूक़ जो ज़िक्र आयो, मर्दनि जे हक़नि जो ज़िक्र पोइ छो आयो? सवाल थो पैदा थिए त 2 वजहनि जे करे। हिकु त मर्द पंहिंजी क़ुवत ऐं ख़ुदादाद, बुलंदी ऐं तफ़ौक़ जे बिना ते औरत खां पंहिंजा हक़ वसूल करे सघे थो। फ़िक्र औरतुनि जे हुक़ूक़ जो करणु घुरिजे।
जो उहे ज़बरदस्ती पंहिंजा हक़ वसूल करे नथियूं सघनि। ॿियो त उन में इहो इशारो ॾिनो वियो आहे त मर्दनि खे औरतुनि जे हक़नि अदा करण में अॻिराई करणु घुरिजे। दोस्तो, तवजह जे क़ाबिल हिकु नुक़्तो, हिते मिसिल जो लफ़्ज़ आयो आहे, उन मां ॿिन्ही जे हक़नि जी मिसलियत ऐं बराबरीअ जो इरशाद मिले थो, पर उन जो मतिलबु इहो असुलु नाहे त जहिड़ा कम मर्द करे औरत बि अहिड़ा कम करे। मर्द ऐं औरत जा कम फितरतन जुदा जुदा आहिनि, बल्कि मुराद ही आहे त ॿिन्ही जा हक़ अदा करण में हिक जहिड़ा वाजिब आहिनि। उन्हनि जे न अदा करण या अदा करण में सुस्ती ॾेखारण जी सज़ा बि हिक जहिड़ी आहे। क़ुरान पाक जो ही एजाज़ आहे, उन हिक मुख़्तसिर ऐं नंढे जुमिले में हक़नि ऐं फ़र्ज़नि जे पूरे दफ़्तर खे आणे छॾियो आहे, छो त आयत जे मफ़हूम में औरत जा सभई हक़ मर्द ते ऐं मर्द जा सभई हक़ औरत ते दाख़िल आहिनि। आख़िर में बिल मअरूफ़ लफ़्ज़ आणे पेश ईंदड़ सभिनी झेड़नि जो ख़ात्मो कयो वियो आहे त हक़नि जी अदायगी मअरूफ़ तरीक़े सां कई वञे, छो त मारिफ़त जी माना आहे त शरअन बि मना न हुजे ऐं आम आदत ऐं उर्फ़ जे लिहाज़ सां बि उन में को तशद्दुद या ज़्यादती न हुजे। ज़ाल ऐं मुड़ुस जे हक़नि में उर्फ़ आम ऐं रवाज खे बि ॾिसणु घुरिजे। वलिर रिजाल अलैहिन दरजा जी माना ऐं मतिलबु बयानु कंदे हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो आहे त मर्दनि खे अल्लाह ताला औरतुनि जे मुक़ाबले में वॾो दर्जो अता कयो आहे, उन जे करे उन्हनि खे ज़्यादा तहमुल करणु घुरिजे। सबुर ऐं बर्दाश्त खां कमु वठंदे औरतुनि जे हक़नि अदा करण में कोताही करणु न खपे। दोस्तो, अॼु जे दौर में अव्हां ॾिसो पिया एहतजाज, मुज़ाहिरा, रैलियूं, लॉन्ग मार्च, औरतुनि खे हक़ ॾियो, औरतुनि खे हक़ ॾियो। औरतुनि खे इस्लाम वॾा हक़ ॾिना आहिनि, जन हक़नि जी ॻाल्हि कनि थियूं। इस्लाम खां अॻु में जाहिलियत जे दौर में सॼी दुनिया जे क़ौमुनि में औरत जी हैसियत घरेलू कमनि में इस्तेमालु थींदड़ शयुनि खां ज़्यादा न हुई। उन्हनि खे चौपायनि जानवरनि वांगुरु सम्झो वेंदो हो। उन्हनि खे कंहिं बि ॻाल्हि में को अख़्तियार न हो। उन्हनि खे पंहिंजनि माइटनि जी मिल्कियत मां को बि वरिसो न मिलंदो हो। उहे मर्दनि जी मिल्कियत सम्झियूं वेंदियूं हुयूं ऐं जेकी शयूं उन्हनि जी मिल्कियत में हूंदियूं हुयूं उहे बि पंहिंजनि मुड़ुसनि जी इजाज़त खां सवाइ इस्तेमालु करे न सघंदियूं हुयूं। हा, उन्हनि जा मुड़ुस उहा शइ संदन पुछण खां सवाइ इस्तेमालु करे सघंदा हुआ। एतिरो ज़ुल्म हो जो यूरोप जेकिन मुल्कनि में जेके हाणे सभिनी खां ज़्यादा मुतमद्दिन सम्झा वञनि था, तमद्दुन जो लिहाज़ रखण वारा सम्झनि था, औरत खे इंसान ई न सम्झंदा हुआ। औरतुनि लाइ दीन मज़हब में को हिसो न हो। उन्हनि खे न इबादत जो लाइक़ु सम्झंदा हुआ, न जन्नत में वञण जो हक़दार। जेकॾहिं कंहिं माण्हू औरत खे क़त्ल करे छॾियो त न उन ते क़िसास हूंदो हो न खून बहा। केतिरनि इलाइक़नि में जेकॾहिं मुड़ुसु मरी वेंदो हो त उन जी जीअरी ज़ाल खे बाहि में साड़े उन सां गॾु पूरे छॾींदा हुआ। अलमक़सद त पूरी दुनिया में रहंदड़ क़ौमुनि ऐं मज़हबनि औरत सां अहिड़ो रवैयो अख़्तियार कयो हो जो ॿधी बदन जा वार कांड्राड़जी वेंदा हुआ। उन्हनि जे ॿुधण सां, उन्हनि जे सुणण सां उन्हनि खे ॿधंदा हुआ, अज़ियतूं ॾींदा हुआ, तकलीफ़ूं ॾींदा हुआ, ॿधी उन खे साड़ींदा हुआ। उन्हनि वीचारनि लाइ न किथे अकुल खां कमु वरितो वेंदो हो, न अदुल इंसाफ़ सां। क़ुर्बान वञूं रहमत लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात व सिफ़ात तां ऐं संदन आंदल सचे दीन तां, जंहिं दुनिया जूं अखियूं खोलियूं ऐं इंसान खे इंसान जो क़द्रु सेखारियो, अदुल इंसाफ़ क़ाइमु कयो, औरतुनि जा मर्दनि ते ऐं मर्दनि जा औरतुनि ते हक़ लाज़िम कया। औरतुनि खे आज़ादी ॾींदे पंहिंजी जान ऐं माल जो मालिक बनायो। को बि शख़्स, भले पीउ या ॾाॾो हुजे, बालिग़ औरत जो निकाह उन जी इजाज़त खां सवाइ नथो करे सघे, न उन खे मजबूर थो करे सघे। ऐं जेकॾहिं कंहिं औरत जो उन जे पुछण खां सवाइ निकाह कयो वियो त उहो उन जे रज़ामंदीअ ते मौक़ूफ़ आहे। क़बूल करे त सही आहे, क़बूल न करे त निकाह थींदो ई कोन। उन जे माल में उन जो मुड़ुस बि मोकल खां सवाइ तसर्रुफ़ करे नथो सघे। मुड़ुस जी तलाक ॾियण या मरण खां पोइ बि इहा मर्ज़ीअ वारी आहे त ॿियो मुड़ुसु करे या न करे। पंहिंजनि माइटनि जी मिल्कियत में उन्हनि जे मरण खां पोइ वारिस थी सघे थी। उन ते ख़र्च करण ऐं उन खे राज़ी रखण खे मुहम्मदी शरीयत इबादत में शुमारु कयो आहे।
मुड़ुस जेकॾहिं उन जा ज़रूरी हक़ अदा न करे त उहा इस्लामी अदालत जे ज़रिए उन खां पंहिंजा हक़ वठी सघे थी, न त तलाक ते मजबूर कराए सघे थी। पर उन सां गॾु इस्लाम उनखे खुलीअ महार छॾणु ऐं मुड़ुसनि जी निगरानीअ खां आज़ादु रहण खां बि मना कई, छो त उन में बेहयाई फ़हाशी आम थींदी, दुनिया झेड़नि ऐं फ़सादनि सां भरिजी वेंदी। त दोस्तो, असांजे इस्लाम, असांजे दीन, असांजे मज़हब, असांजे आका रहमत वारे हबीब सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जी ज़ाते बाबरकात असांखे सम्झायो। क़ुरान पाक जे अंदरि असां वहां लाइ रहनुमाई थी, रहबरी थी। यकीनन अल्लाह जो कलाम हिकु अहिड़ो रहबर आहे, अहिड़ो रहनुमा आहे जो अहिड़ो रहबर ऐं रहनुमा किथे न मिलंदो। त असीं उन जी रहनुमाई वठूं, उन जी रहबरी वठूं। दोस्तो, दीन इस्लाम जी हक़ीक़ी प्रचार ऐं आलम इंसानियत जी हिदायत लाइ नाज़ुल कयल कलाम इलाही जे सिंधी तर्जुमे ऐं तफ़सीर जे प्रोग्राम सईं राह में मां अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम पेशकार आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी हिन पल अवां खां इजाज़त घुरंदुसि इन दुआ सां त जिते हुजो ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, पंहिंजो, पंहिंजे बचड़नि जो, पंहिंजे अहल अयाल जो, पंहिंजनि मिटनि माइटनि जो ऐं हा उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जंहिंजो ख़्यालु रखण वारो को बि न आहे। अॼु पाण सूरतुल बक़रह जी 270 आयत खां तिलावत, तर्जुमो ऐं तफ़सीर 228 आयत ताईं उन जो तर्जुमो ऐं तफ़सीर मुकमल कयो आहे। ख़ुदा ताला जी ज़ात घुरियो त इनशा अल्लाह वरी ईंदड़ प्रोग्राम में अॻियनि आयतुनि जो तर्जुमो, तफ़सीर तिलावत सां गॾु अव्हां जे समाअतुनि ताईं पहुचाईंदासीं। आख़िर में मां उन्हनि महिरबान दोस्तनि जा नाम ॻणायां जेके प्रोग्राम सईं राह जे सफ़र में शामिल थींदा आहिनि। मोहतरम अब्दुल जब्बार भट्टी साहब, मोहतरम मुफ्ती गौस बख्श जामड़ो ताहिरी साहब जामशरे मां पंहिंजे सईं राह जे सफ़र में शामिल रहिया। मोहतरम हयात ख़ान चांडियो साहब, मोहतरम मोहम्मद अली राजपर साहब, मोहतरम ग़ुलाम रब्बानी सरकी साहब, मोहतरम अख्तर अली ख़ासखेली ताहिरी साहब, मोहतरम जोख्यो नईम रोज़ जे मामूल जीअं अॼु बि शुरूआत में प्रोग्राम जे शुरू खां आख़िर ताईं गॾु रहियो ऐं मोहतरम अख्तर अली अख्तर ख़ासखेली साहब ताहिरी, अवां जूं महिरबानियूं। अवां बि अॼु प्रोग्राम में नींह निभाईंदे मुकमल तौरु शामिल रहिया। मोहतरम ज़ाहिद हुसैन, हाफ़िज़ ज़ाहिद हुसैन ताहिरी सोसाइटी जामशरो खां, मोहतरम शमसदीन सोलंगी साहब, मोहतरम क़ुरबान अली खोसो साहब, मोहतरम ख़ताई थेबो असांजो बहितरीन शाइर, मोहतरम रईस फैज़ुल्लाह लाशारी साहब, मोहतरम फैज़ मोहम्मद लाशारी साहब, मोहतरम हाफ़िज़ मोहब्बत अली, मोहतरम मीर हसन कल्होड़ो साहब, मोहतरम सुलेमान ताहिरी साहब, मोहतरम ग़ुलाम सरवर लाशारी साहब, हज़रत साईं हाजी अहमद हसन जा पगदार पुट असांजे प्रोग्राम में शामिल रहिया। मोहतरम मुमताज़ अली नोहानी साहब असांजे अॼोके प्रोग्राम में साथ ॾिनो। अल्लाह ताला मुंहिंजो चवण वहाँ जो ॿुधणु पंहिंजे बारगाह इलाही में मक़बूल ऐं मंज़ूर फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जाॾे पेर ताॾे ख़ैर। वरी ईंदड़ प्रोग्राम में इंशा अल्लाह ताला पाण गॾु थींदासीं।